अॼु मां जेको आहे न हिनखे ज़हरा खे चयो आहे कि मूंखे पाणी विझी ॾे, छो त मूंखे ॾाढी मुश्किल थी थिए। हिकु त वज़न खणणु, ॿियो वरी ईअं निवड़णु झुकणु मुंहिंजे लाइ ॾाढो मुश्किल आहे। अॼु मां हिनखे चयो आहे त विझे, ऐं हिते बि मां ॾिसांसि थी त जीअं प्रॉपरली पाणी विझे। अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 28 जून ऐं सूमर जो ॾींहुं। हीअ पाइप मूं वटि आहे, पर जॾहिं मां त घर जे अंदरि पाणी ॾियण जे लाइ वरितो उन हिसाब सां, सो जॾहिं मां ॿाहिरि जे लाइ इहो रखियो पाणी ॾियण जे लाइ कढियो त बिल्कुलु बि उन में जेको एतिरो डिघो न हो, गेट खां बसि थोरो ई ॿाहिरि पियो वञे। त हाणे मां हिकिड़ो ॿियो पार्ट उन जो वठी ईंदमि टुकड़ो, जेको जॉइंट करे, ऐं मां ज़ाहिरा ॿाहिरि प्लांट्स पोखिबा, उन्हनि खे रोज़ानो पाणी ॾियणो हूंदो। त इहा मुशक़त ॾाढी ॾुखी आहे, तंहिंजे करे ॿियो वठंदमि पाइप ऐं हिन सां अटैच करे छॾींदमि। तंहिंजे करे मां बाल्टीअ सां त मूंखे पाणी ॾियणो पए, सो फ़िलहालु गुज़ारो थिए थो। 11:30 थिया आहिनि। कमु वारी मासी हाणे वई, ऐं मां जेको वञा थी ॿाहिरि, ज़रूरी कुझु कम आहिनि, तव्हां सां वापसि अची शेयर कयां। हे मां हिते आई आहियां, मार्केट आहे सुपर मार्केट टाइप, कराची अस्करी। सो हितां मां इहो चांवर वठंदी आहियां, जेको 145 रुपया किलो मिलंदा आहिनि। ॿाहिरां जो व्यू इहो आहे, ऐं हीअ आहे इन स्टोर जो व्यू। हिते मां बीठी आहियां प्लास्टिक जूं थैलियूं वठण जे लाइ, जेके मूंखे बोड़ मानी ॾियण में कमु ईंदियूं आहिनि। चले टोटल बता दे। ये वाला भी दो। हाँ, छोटा है ना इससे। दोनों दे दो। हाँ, दोनों दे दो। 160 और ये ज़्यादा छोटा तो नहीं है? एक नंबर छोटा। नहीं, थोड़ा ज़्यादा छोटा करें। हिते हर शइ प्लास्टिक सां रिलेटेड मिले थी, कुझु बि वठिणो हुजे। सो मां चांवर वठण खां पोइ हिन शॉप ते आई आहियां। हिते डिस्पोजेबल थांव बि मिलनि था, उहे वठी था सघजनि, ऐं प्लास्टिक सां रिलेटेड तक़रीबन सभु कुझु मिले थो पियो। सवा 12 थिया आहिनि। मां वापसि अची वई आहियां। कुझु ऑफिशियल कमु बि हुयो, उन ऑफिस बि वियसि, ऐं पोइ ओखाई मार्केट वयमि। उतां मां छा वरितो, हिकिड़ा त चांवर वरिता, तव्हां सां शेयर कयां थी ॿियो छा वरितो आहे। हे थैलियूं मां वठंदी आहियां मासीअ खे मानी ॾियण जे लाइ। सो हीअ जेके ॾही ऐं खीर वारियूं थैलियूं आहिनि, हिकिड़ियूं वॾियूं, हिकिड़ियूं थोरियूं नंढियूं, छो त कॾहिं का शइ घणी ॾियणी हूंदी आहे, का घटि हूंदी आहे। ऐं हीअ शॉपर सिंपल, जंहिंमें मां मानी विझंदी आहियां, या मां गोश्त जा बि हिसा ठाहे रखंदी आहियां त हिननि में रखंदी आहियां। हाणे जेसिताईं शॉपर्स ठहंदा रहंदा, जेसिताईं अवेलेबल हूंदा, त असां बि इहे पिया वठूं था, इस्तेमालु कयूं था, मुड़ूं कोन था। हा, बंदि थी वञनि ठहण त पोइ असां हिन जो को ऑल्टरनेट ॻोल्हींदासीं। सो फ़िलहालु जेसिताईं अवेलेबल आहिनि, असां बि रिलैक्स आहियूं। हालांकि को चङो कमु कोन्हे इहो। उनखां अलावा मां वरितमि ही वुडन स्टिक्स, ॾाढियूं मज़े जूं आहिनि, थोरी थुलियूं आहिनि। हे अहिड़ियूं मां पहिरियों कॾहिं बि न ॾिठियूं आहिनि। हीअ मूंखे पहिरियों दफ़ो नज़र आई। वरी उहो ई मुंहिंजो क्राफ्टर जो रूह फतकी पियो हिननि खे ॾिसी। सो हे मूंखे मिलियूं 60 रुपीज़ जो इहो पैकेट, अलाए घणियूं बि हूंदियूं हिन में। ऐं ॿियूं वरितमि हे आम जेके हूंदियूं आहिनि सिंपल, हे मिलियो मूंखे 50 रुपीज़। 50 रुपए जो पैकेट ही वारो नंढनि वारो, ऐं 60 रुपए जो पैकेट ही। हे मूंखे ॾाढो मतिलबु लॻो त हिन मां वॾा कारनामा कंदमि। सो अलाह खे ख़बर छा कंदमि, उहो तव्हां सां पोइ इनशाला ज़रूरु शेयर थींदो। सो हाणे साह पटींदमि, ऐं लंच जेको आहे मूंखे अॼु नाहे ठाहिणो, छो त राति जो असां बिरयानी थोरी वधाए पचाई, सुराण जी फरमाइश ते, त बिरयानी अञा पई आहे, त उन मां असां पंहिंजो लंच कंदासीं। मां कंदमि रेस्ट। हिकु थियो आहे ऐं रेस्ट करे वरितमि। उनखां पहिरियों मां कॉल करे छॾी चिकन वारे खे, त इहो ॾेई वियो चिकन, ऐं हाणे हिनखे धोईंदमि। हाणे कढी वरिती आहे
इन मां कुझु बोनलेस जेको आहे अलॻि कंदमि, छो त अॼु मुंहिंजी मर्ज़ी आहे त मां चपली कबाब ठाहियां चिकन जा। चपली कबाब जी रेसिपी बि अथव मुंहिंजे चैनल ते, अगरि ॾिसणु चाहियो त। सो हाणे मां हीअ चिकन धोईंदमि ऐं सुराण जे अचण जो बि टाइम थी वियो आहे, त बिरयानी गरम करण लाइ रखंदमि। कम जो सिलसिलो हलंदो रहंदो। चिकन साफ़ थी वियो अल्हम्दुलिल्लाह। हीअ राति जो पचाईंदमि, त इन करे मां हिनखे जेको आहे कंहिंमें पैकेट में न विधो आहे। ऐं मां हीअं हिसा ठाहे रखंदी आहियां, जीअं हीअ कढ़ाई, बोड़, हे बोड़ ऐं हे बिरयानी, ठीकु आहे। अहिड़ी तरह सां हे यखनी, यानी हे हॾियुनि वारो हिसो आहे, घणनि हॾियुनि वारो बॉइल थींदो त इनजी यखनी कढी ऐं मां हुन में पुलाव पचाईंदमि मटन ऐं पटाटनि जो। हे सुराण जी फरमाइश ते हिकिड़ो हिसो ठाहियो आहे निहारीअ जो। ऐं उनखां अलावा ईअं अहिड़ी तरह सां ही बोनलेस, त हिन ते लिखियो अथमि BL बोनलेस। सो ईअं मुंहिंजा हिसा ठहियल हूंदा आहिनि, त पोइ असांखे आसानी थींदी आहे। ऐं परमानेंट मार्कर सां मां हिननि जे मथां लिखी छॾींदी आहियां। सो हीअ मुंहिंजो चिकन साफ़ थी वियो। हाणे हिनखे फ्रीज़र में रखंदमि ऐं हिते मुंहिंजी बिरयानी गरम थी थिए। सुराण बि अची वई आहे कपिड़ा बदिलाइण, माशाअल्लाह, बिस्मिल्लाह रहमान रहीम। सो जॾहिं बि इहे रखियल चांवर मां गरम कंदी आहियां न, त मां हिन में बिल्कुलु थोरो पाणी विझी हल्की बाहि ते छॾे ॾींदी आहियां। इन सां छा थींदो आहे, चांवर बिल्कुलु सॉफ्ट ऐं ईअं लॻंदो आहे ॼण ताज़ा आहिनि। बाक़ी जेकॾहिं डायरेक्ट ईअं गरम कंदा आहियूं फ्राइंग पैन में, त पोइ थोरा सख़्तु थी वेंदा आहिनि अञा। तो हिनखे अञा थोरी देरि दम हूंदो ऐं मां जेको आहे चिकन फ्रीज़र में रखंदमि। हाणे हीअ आहिनि मुंहिंजा उहे ख़ूबसूरत जार जेके मां तव्हां सां शेयर करे चुकी आहियां। हे कॉफ़ी जो, जैम जो ऐं मस्टर्ड पेस्ट जो, हे मुख़्तलिफ़ ऐं ॾाढा सुहिणा था लॻनि माशाअल्लाह। ऐं ॿी ॻाल्हि त हिननि में पाण बि पेनूं, पेंसिलूं, ब्रशिस इहे रखी था सघूं। जहिड़े बि लिहाज़ खां इनखे यूज़ करिणो हुजे ऐं कंहिंखे गिफ्ट में बि ॾेई था सघूं। मूंखे त एॾो वणियो हे आइडिया, जो मां तड़पां पई। बिल्कुलु मस्त मस्त शीशा वठी आयमि बाज़ारि मां, नंढा शीशा मिलनि कोन पिया। ऐं जार त मूं वटि इलाही हूंदियूं आहिनि, अजरक जो कपिड़ो बि हुयो माशाअल्लाह। सो हीअ मुंहिंजी ब्यूटीफुल हिकिड़ी क्रिएशन आहे। ज़रूरु ॿुधाइजो, कमेंट ज़रूरु कजो हिन वीडियो ते जेका मां शेयर करे चुकी आहियां। 6:15 थिया आहिनि ऐं कल्ह बि कचहरी कोन कई, कमु हुयो इलाही। अॼु बि कमु ई आहे, कमु रोज़ु हूंदो आहे, त पर मां सोचियो अॼु कचहरी करे था वठूं थोरी। ऐं हिन महिल तव्हां सां ॻाल्हाए हीअ व्लॉग हिते ख़तमु कंदमि, त पोइ वेंदमि किचन में। चपली कबाब ठाहिणा आहिनि ऐं चटणी ठाहिणी आहे उनजी, गिदामड़ीअ जी। या गिदामड़ी चटणी बि मुंहिंजी सेखारियल आहे। सो इहो डिनर ठाहींदमि। उनखां सवाइ पाइप जेको आहे मुंहिंजो खुटी पियो त ॿाहिरि पुॼे नथो। त हाणे अॼु सुबुह जो मासीअ खां, कमवारीअ खां पाणी ॾियारियो, शाम जो बाल्टियूं भरे रखियूं। सुराण खे चयमि मूंखे ॿाहिरि रखी ॾे, त मां ॿाहिरि वञी पाणी ॾेई अचां। सुराण रखी ॾिनी त मां ॿाहिरि पाणी ॾेई आयमि। सो हाणे जीअं ई हिन में मिटी लहिराईंदमि ऐं प्लांट शिफ्ट कंदमि, त पाइप बि वठी ईंदमि हुन सां, मिटीअ सां गॾु गॾु पाइप बि वठी ईंदमि। छो त मां चाहियां थी हिकु दफ़ो ॿाहिरि निकिरां त हिकु दफ़े में सॼा कमु करे अचां। मुंहिंजो इहो उसूल हूंदो आहे त जंहिं तरफ़ मूंखे कोई कमु हूंदो आहे, मां कोशिशि कंदी आहियां त उन पासे जा 2-3 ॿिया बि जेके कम हुजनि उहे गॾु साॻे चकर में निबेरे वठां। सो इनशाला इहो कमु बि गॾु थी वेंदो इन सां, मिटीअ सां गॾु। ॿियो त अॼु मां प्लास्टिक जूं थेलियूं वरितियूं, हमेशह वठंदी आहियां। छो त मां कॾहिं बि कंहिं ख़राबु थेलीअ में मासीअ खे, कमवारी खे मानी न ॾींदी आहियां। चाहे हिते हुजूं, चाहे असां सॼी उमिरि हैदराबाद में हूंदासीं, तॾहिं बि मां स्टॉक इहो वठी रखंदी हुयमि। बोड़ जे लाइ इहे खीर ऐं ॾही वारियूं थेलियूं, ऐं बाक़ी मानी या चांवरनि जे लाइ प्लास्टिक जूं थेलियूं। ॾाढो आसानु थो थिए। सो पर हिकिड़ी ॻाल्हि आहे त ही प्लास्टिक बैग्स जेको दुनिया में गंदु कयो आहे, ऐं ख़ासि तौर ते असांजे मुल्क में, उनखां त हाणे कोई बि इनकार नथो करे सघे। पर जीअं त मां चयो त असां बि सुधरण वारा न आहियूं। जेसिताईं इहे थेलियूं ठहंदियूं रहंदियूं, मार्केट में अवेलेबल हूंदियूं, असां वठंदा था रहूं। छो त सच ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं मां वठणु छॾे बि ॾियां, त रोडनि रस्तनि तां इहो गंदु घटि न थींदो। त उन में भली मुंहिंजो हिसो शामिलु न हूंदो, पर इहो हिकिड़ो अहिड़ो कमु आहे जेको पूरी क़ौमी लेवल ते असांखे करिणो पवंदो, त असां हिननि जो बाइकआउट कयूं। मां सोचां पई त जॾहिं इहे प्लास्टिक जूं थेलियूं न हूंदियूं, त असां गोश्त कीअं फ्रीज़ कंदा हुआसीं, छा में हिसा ठाहे रखंदा हुआसीं, इहे खीर ॾही वग़ैरह। पोइ मूंखे अचानक यादि आयो त जॾहिं प्लास्टिक जूं थेलियूं न हूंदियूं, त असां कोई गोश्त वग़ैरह फ्रीज़ कोन कंदा हुआसीं। फ्रीज़ करण जो त रवाज ई न हो। गोश्त हुजे, मच्छी हुजे, चिकन हुजे, रोज़ जो रोज़ ईंदो। जंहिं ॾींहुं पचाइणो हूंदो उन ॾींहं जो वठी अचिबो। सब्जियूं बि ईअं रोज़ ईंदियूं हुयूं। ऐं जॾहिं फ्रिज न हूंदो त सब्जियूं जेके आहिनि उहे काठियुनि मां ठहियल टोकरियूं नंढियूं, उन्हनि में ॻूणे जे पीस में वेड़े
असां वटि ॻोठ में ईअं कंदा हुआसीं, हिकिड़ी ॿोरीअ जो ॻूणीअ जो पीस खणी उन में वेड़े ऐं उन टोकरीअ में विझी रखिबियूं ऐं बसि उन ॻूणीअ जे पीस खे आलो कबो हो। खीर बि ईअं रखिबो हो त हिकिड़ो ठिकर जो पाटड़ो भरे उन जे मथां जेको आहे पाणी विझी उन में खीर रखिबो हो त ईअं उहो थधो बि रहंदो हो ऐं उन में किवलियूं वग़ैरह बि न ईंदियूं। मथां उनखे ॾियारी ॾेई या को सन्हो कपिड़ो ॾेई खीर जी देॻड़ीअ खे ऐं खारो ऊंधो करे ॾिबो हो त जीअं को ॿिलो को कुकड़ को पखी उनखे अची नुक़सानु न पहुचाए। उनखां सवाइ मूंखे यादि आहे त ॾही ऐं खीर जॾहिं ॿाहिरां घुराइबो हो त घर मां थां खणी वञिबो हो, करमंडल को अहिड़े टाइप जो थां, को बाल्टी नुमा थां जंहिंमें खीर वठी अचिजे ऐं ढक सां को थां खणी वेंदा त उन में ॾही वठी ईंदा ॿाहिरां। ख़ैर असांजे नंढपण में त खीर ॾही लस्सी असांखे सभु पंहिंजो ई हूंदो हो घर में, पर पोइ बि जॾहिं असां वॾा थियासीं शहरनि में शिफ्ट थियासीं त तॾहिं बि इहो तरीक़ो हूंदो त ॾही ऐं खीर जो थां। असांजे घर में खीर जा हर तरह जा नंढा वॾा करमंडल इहे हूंदा हुया, थोरो घुराइणो आहे घणो घुराइणो आहे उन हिसाब सां। ऐं ॿाहिरां जॾहिं का शइ ईंदी हुई मिठाई जलेबियूं समोसा उहे ब्राउन कलर जे कागज़ जे लिफ़ाफ़नि में ईंदा हुआ। ॾाढो इंट्रस्टिंग मूंखे इहो लॻे पियो, यादि पई कयां त मूंखे मज़ो पियो अचे। ऐं जेके भाॼी वठी ईंदा हुआ घणी त उहा खजीअ जे पननि मां ठहियल पुटनि मां ठहियल छलियूं छबियूं टोकरियूं उन्हनि में ईंदियूं, या के मायूं पंहिंजा घर में कपिड़े जा थेला ठाहींदियूं उन्हनि में भाॼी वठी ईंदा। पर सिंधियुनि जे घरनि में घणो करे मूंखे यादि आहे त इहे खजीअ जे पुटनि वारियूं छलियूं या अहिड़ियूं के नेचुरल मटीरियल जूं ठहियल छलियूं इस्तेमालु थींदियूं। ऐं कपिड़नि जा जेके थेला मां घणो करे ॾिठा नॉन सिंधीज़ जे घर में, पर सिंधियुनि जे बि किन किन घरनि में कपिड़नि जा थेला हूंदा हुआ। सो ॻाल्हि इहा ई आहे त जेकॾहिं इन्हनि शयुनि खे ख़तमु कयो वञे, ठहण ई बंदि थियनि, घणो ई बैन लॻे थो, अनाउंसमेंट थिए थी, अमल कोन्हे हुन ते। जेकॾहिं बैन लॻी वञे न त असां वापसि पंहिंजा अफ़ार सुधारे वठंदासीं। जॾहिं शइ उहा अवेलेबल ई न हूंदी त पोइ असांखे कुझु न कुझु जुगाड़ हुनजो कढिणो पवंदो, कुझु न कुझु त करिणो ई पवंदो न त ॾाढो सुठो थी वञे जेकर इहे शयूं ठहणु बंदि थी वञनि। सो जेसि ताईं असांजी पहुच में आहिनि, अवेलेबल आहिनि, सुखु वॾो आहे त असां बि मुड़ूं कोन था, पंहिंजी सहूलियत लाइ वठी था अचूं। ऐं पोइ जेको पॉल्यूशन जेका जहिड़े बि क़िस्म जी असांजी ॻिचीअ में फैला उहा बि गॾु गॾु असां लोड़ियूं था पिया। सो बहरहाल कोई बज़ाहिर मूंखे इन जो हल नज़र नथो अचे, पर कोशिशि कजे त खजीअ जे पुटनि जूं छलियूं इस्तेमालु कयूं वापसि भाॼियुनि लाइ, कपिड़नि जा बैग सिबूं, या जेको आहे खीर ॾही वग़ैरह अगरि असांखे घुराइणो आहे ॿाहिरां त ईअं ई पंहिंजो थां ॾेई घुरायूं त को हर्ज़ु न आहे। पर माण्हुनि खे सहूलियत थी वई आहे न, भई वापसीअ ते खीर वठी अचिजांइ, थां खणी वियो न खणी वियो हुनखे थेलीअ में खीर विझी छापर में विझी ॾींदा, घर अची पहुचाईंदो। सो बसि पंहिंजी सहूलियत जी ख़ातिर असां जेको आहे पूरा जा पूरा तबाही जे तरफ़ था वञूं पिया। सो अलाह रहम करे असां ते, अकुल बि आहे, ख़बर बि आहे, ॼाण आहे हर शइ जी, नुक़सानु नफ़ो सभु ख़बर आहे, मुड़ूं पोइ बि कोन था, ऐं ॾाढो अफ़सोस थो थिए इन्हनि ॻाल्हियुनि जो। ऐं अॼु मां तव्हां सां शेयर कई पंहिंजी वीडियो जेके मां ग्लास जार बर्नियूं जेके मां डेकोरेट कई। मूंखे इलाही ॾींहंनि खां इहो आइडिया मुंहिंजे दिमाग़ में हुयो ऐं इहो 100% मुंहिंजो पंहिंजो आइडिया आहे त अजरक सां ईअं बोतलनि खे डेकोरेट कजे, पेंट कजे ऐं पोइ मथां शीशा हणजनि। ठीकु आहे, सो ठाहिणु पई चाहियां, नेठि ठाहियमि बि कल्ह इहा वीडियो, अॼु तव्हां सां शेयर बि कई अथमि, कल्ह वारो व्लॉग बि अॼु शेयर कयो अथमि। हादिया जी नंढड़ी हिकिड़ी शॉर्ट वीडियो बि, उहा बि हाणे किताबनि में पूरो इंट्रस्ट वठे थी, छो त घर में ॾिसे थी इहो ई कमु थींदो, सॼो ॾींहुं पीउ पढ़े लिखे थो, भेण बि पढ़े लिखे थी, माउ बि हुन भेण सां बिज़ी आहे हुनजे लिखणु पढ़ण में, त हादिया बि हाणे जेको आहे किताबनि सां दिलचस्पी अथसि इलाही। सुठी ॻाल्हि आहे, ॿारु जहिड़ो माहौल ॾिसंदो आहे ओड़ो थियण जी कोशिशि कंदो आहे। सो जाम कचहरी थी वई मुंहिंजे ख़्याल में। ऐं कल्ह मूं ज़िक्र कयो बाइकिया जी सहूलियत जो, त कराचीअ में जेके बि माण्हू मुंहिंजा व्यूअर्स मौजूदु आहिनि, अगरि उहे कंहिं तरह जी हेल्प ॾियणु चाहिनि, एतिरे क़दुरु जो तव्हां वटि चादरूं टुआल घर जा थांव बि पुराणा थियनि त तव्हां मूं ॾे मोकिले सघो था। सो जेकॾहिं कंहिंखे इंट्रस्ट हुजे त इंस्टाग्राम ते या मैसेंजर ते तव्हां मूंखां मुंहिंजे घर जो कंप्लीट एड्रेस वठी सघो था। एरिया त मां ॿुधाए चुकी आहियां, यूनिवर्सिटी रोड सफूरा चौरंगी जे वेझो, पर प्रॉपर घर जो एड्रेस वग़ैरह गिटी पाड़ो नालो इहे सभु जेको उनखे ई ॿुधाईंदमि जेको कुझु मोकिलणु चाहींदो। सही आहे। सो हाल अहिवाल बसि काफ़ी थी विया, अॼु जो व्लॉग हिते ख़तमु थी कयां, छो त वञिणो आहे मूंखे किचन में, रात जी मानीअ जी तयारी करणी आहे। सुराण एज़ यूजुअल वॉक ते हली वई आहे, उहा इन ते कंप्रोमाइज़ न कंदी आहे कंहिं बि सूरत में। सो अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद हुजो, सलामत हुजो, मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं। इंशाअल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। तेसि ताईं अल्लाह भाई।